नाज़रीन हेडलाइंस सां ॾिठियूं अफ़सोसनाक ख़बर आहे। भांसेदाबाद मां अवां सां शेयर कयूं पिया। कचे जे ॻोठ बिलावलपुर खां टलटी बंद ॾांहुं वेंदड़ ॿेड़ी दरिया में ऊंधी थी पई, जंहिंमें 25 ॼणा ॿुॾी विया आहिनि। हिक ॿार ऐं 3 औरतुनि जा लाश कढिया विया आहिनि। ॿुॾी फौत थी वियलनि में औरत रेशमा खोखर, समीना शबाना ऐं ॿारड़ो मंज़ूर रापोटो शामिल आहिनि। ॿुॾी वियल ॿियनि माण्हुनि खे कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। भांसेदाबाद मां कचे जे ॻोठ बिलावलपुर खां टलटी बंद ॾांहुं वेंदड़ ॿेड़ी दरिया में ऊंधी थी पई। 25 ॼणा ॿुॾी विया आहिनि, जिन मां हिक ॿारड़ी ऐं 3 औरतुनि जा लाश कढिया विया आहिनि, जॾहिं त ॿुॾी फौत थी वियलनि में औरत रेशमा खोखर, समीना शबाना ऐं ॿारड़ो मंज़ूर रापोटो शामिल आहिनि। ॿुॾी वियल ॿियनि माण्हुनि खे कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। भांसेदाबाद मां अफ़सोसनाक ख़बर आहे। कचे जे ॻोठ बिलावलपुर खां टलटी बंद ॾांहुं वेंदड़ ॿेड़ी दरिया में ऊंधी थी पई, जंहिंमें 25 ॼणा ॿुॾी विया आहिनि। हिक ॿारड़ी ऐं 3 औरतुनि जा लाश कढिया विया आहिनि। ॿुॾी फौत थी वियलनि में औरत रेशमा खोखर, समीना शबाना ऐं ॿारड़ो मंज़ूर रापोटो शामिल आहिनि। ॿुॾी वियल ॿियनि माण्हुनि खे कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे।